गुरबतनि जा मथे जेके वेठा आहियो अवां सभिनी जे पेरनि ते हथ ऐं साम्हूं जेके मुंहिंजा मोहसिन साईं वेठा आहियो उन्हनि सभिनी खे पेरनि ते हथ ॿाहूं ॿधी मुंहिंजियूं न्याणियूं मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्तो साईं मदद अली शाह साहिबु तव्हांखे मुबारक हुजे। सिंधी ॿोलीअ जे कार्पस ठहण जा जेके पहिरियां पहिरियां नाला अचनि था पिया उहे अब्दुल माजिद बुर्गड़ी इंस्टीट्यूट में त आहे ई आहे। तव्हांजी यूनिवर्सिटी पहिरीं यूनिवर्सिटी थींदी जंहिंजो तौफ़ीक़ काइनात आफ्ताब जेके 5 नाला हींअर मूंखे अचनि था पिया जेका उहे अची विया अथव नाला ऐं हींअर डॉक्टर फुल्लू साईं अमीर अली शाह जे मददुनि सां ऐं तव्हां पहिरीं यूनिवर्सिटी आहियो जंहिं हिकु कंप्यूटेशनल प्रोसेसिंग जे इंस्टीट्यूट सां गॾिजी करे तव्हां कमु कयो था पिया। छड़ो रिसर्च कोन्हे प्रोडक्ट कढंदा था वञो। तव्हांखे जसो हुजे मुबारक हुजनि तव्हां सभिनी खे। माण्हूअ ऐं मां टाइम कोन वठंदुसि न वरी मां को तव्हांखे दक़ीक़ टेक्निकल शयुनि में उलझाईंदुसि। सिधी ॻाल्हि इहा आहे मां सिधी हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त माण्हू ऐं जानवर में फ़र्क़ु कहिड़ो आहे। इंसान जो फ़र्क़ु जेको जानवरनि खे विथी थो कराए उहो आहे हू ॻाल्हाए थो, हू ॿुधे थो, हू पंहिंजो ख़्यालु ॿिए ताईं रसाए थो ऐं उहो ख़्यालु ॿियनि ताईं जेके हाज़िर न आहिनि उन्हनि ताईं बि रसाइण जी क़ाबिलियत रखे थो। ॿोलीअ लाइ तव्हां मूंखां वधीक बहितर सम्झी सघो था पर हींअर ताईं जेके ॿोलीअ जे ठहण जा 2 वॾा नज़रिया आहिनि हिकु त समाजी नज़रियो त इंसानु हज़ारे सालनि जे तजुर्बनि मां आवाज़नि जे ज़रिए पंहिंजे ख़्याल जी निगहबानी कंदो आहे। इंसानु पाण कयो आहे। ॿियो मज़हबी आहे, रूहानी आहे, जंहिंमें सूरह रहमान जी जेका 3 आयत आहे त अल्लमहुल बयान, मां तोखे इनाम ॾिनो, मां तोखे तोहफ़ो ॾिनो ॻाल्हाइण जो, ॻाल्हि करण जो गुरु ॾिनो मां, ॻाल्हि करण जो ॾांव ॾिनो मां। सो उन ॻाल्हि खे जेकॾहिं कनेक्ट करे असां ॾिसूं त सरवरे दो आलम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं 40 सालनि खां पोइ जबल ते बीही माण्हुनि खे थो चवे, अण मञीदड़नि खे पियो चवे त मूं ते एतबार केतिरो अथव। मां जेका तव्हांखे ॻाल्हि कयां उहा तव्हां केतिरी ॻाल्हि ॿुधंदव, सम्झंदव, यकीन कंदव। सभिनी चयोसि मालिक तूं जेको चवंदे सच चवंदे, सबबु त तूं अमीन आहे ऐं तूं सादिक आहे। हिकु अमीन आहे, ॿियो सादिक आहे। अमानत आहे। अमानत उहा जेका तव्हांखे जेका शइ मिली उहा वरी ॿिए ताईं उअं ई पहुचायव जीअं तव्हांखे मिली। उन में कंहिं क़िस्म जी वाद घाट भञ डाह न कयो, बहितरी करे ॾिनव, इहो अमीन आहे। तव्हां नोट कयो त इंसान जो जेको वॾे में वॾो अशरफ थियण जो सबबु ॿोली, पर ॿोलीअ में जेको सभ खां वधीक जेको लक़ब आहे, जेको इंसान जे अफ़ज़ल जेका हिकिड़ी ॻाल्हि थिए थी जंहिंमें रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि सर्टिफिकेशन आम माण्हू थो ॾिए उहो अमानतदार जो थो ॾिए, अमीन जो थो ॾिए। त जेकॾहिं ॿोलीअ खे ॾिसो त जेका हज़ारे सालनि जे माउ ख़ानदान पीढ़ियुनि खां जेका तव्हांखे ॿोली मिली आहे उहा तव्हां ॿोली ईअं ई कीअं पंहिंजे ईंदड़ नसुल ताईं था पिया पहुचायो त मानवरा साईं सैयद मदद अली शाह त ॿोलीअ खे ईंदड़ नसुल ताईं पहुचाइण, जंहिं नमूने सां उहा नई दुनिया अचे थी उन ताईं पहुचाइण दर हक़ीक़त पैगम्बरी पेशो आहे जेको जेकॾहिं तव्हांजे मथे ते अचे थो, हर उन माण्हूअ जे अचे थो जेको ॿोलीअ जी सेवा कनि था। हीअ ॿोली ख़ुदा जी अमानत तव्हांखे मिली आहे। इन करे हीअ जेका ॿोली आहे उहा छड़ो को कम्यूनिकेशन जो टूल कोन्हे पर हीअ ॿोली आहे जेका इंसान खे बहितर जे महराजनि तरफ़ पहुचाइण जो हिकिड़ो वसीलो आहे, ज़रियो आहे ऐं जेको तव्हांखे जानवर खां जुदा थो पियो करे। इन ॿोलीअ खे अॻिते ताईं पहुचाइण जे लाइ असां तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे थिए थो त कीअं पहुचायूं। सिंधी ॿोली जेका असांखे मिली आहे, जंहिं ते काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो, मुंहिंजे स्कॉलर्स ॻाल्हायो, मूंखे यादि पवे थो कि 2004 में हिकिड़ो गोरो हुयो, उन गोरे मूंखे रोमानिया में मूंखे चयो हुयो, मां यूनेस्को में हूंदो हुउमि 3 ॾींहंनि में, हुन ईअं ॻाल्हि ॻाल्हि में कचहरी कंदे लफ़्ज़ आयो डो, DUO, जेको डो जेको अंग्रेज़ी में इस्तेमालु थींदो आहे त सर डो हो डो सॾींदा डो डो डो
त उहो हुन चयो चई ख़बर थी लफ़्ज़ केॾां जो आयो केॾां जो आयो चई चयूं तव्हांजे इंडो जो लफ़्ज़ अथव तव्हांजे सिंधू जो लफ़्ज़ अथव मां चुप करे बि मां कहिड़ी ॻाल्हि पोइ ख़बर पई त असांखे उस्ताद पहिरियों पहिरियों एक ॾूं ॾूं ॿॾूं चारि पढ़ायो हुयो। इहो डो सॼी दुनिया में कीअं जोड़ मटाए मुख़्तलिफ़ शिकिलियूं करे अॻिते वधंदो वियो। पोइ मूंखे हिकिड़ो सेंस थियो त यार वाक़ई इहा ॿोली त वाक़ई का ॻुझी आहे, अञा घणी अंदरि आहे, अञा हिन जा अञा केतिरा अहिड़ा असरार आहिनि जेके अञा हिन जा खोलण जहिड़ा आहिनि जेके खोलजनि हिन खे। उन्हनि में ई जॾहिं असां ॾिठोसीं त असांजे यार ॻाल्हि हिकिड़ी सही सिधी आहे 712 खां अॻु में असांजी तारीख़ नथी पई मिले, कंहिंखे ख़बर न आहे। ओ 712 खां वठी तव्हांखे मोहन जे दड़े ताईं वञूं था पिया, हिन जे विच में का ख़बर कोन्हे त छा थियो हो, कहिड़ा वाक़िया हुआ, कहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं, कंहिं मुअरिख़ असांजी विची तारीख़ न ॾिनी आहे। हा मोहन जो दड़ो ॿुधायूं था या 712 था थियूं, पर ख़बर अथव तव्हां वटि हिकिड़ी अहिड़ी शइ मौजूदु आहे जेका संदे पेट में संदे ॻुझ में तारीख़ लिकायूं वेठी आहे। यादि रखी छॾियो साईं अज़हर शाह साहिबु मुंहिंजो मोहसिन आहे, उन जेका ॻाल्हि कई न त इंडस स्क्रिप्ट जी, छड़ो इंडस स्क्रिप्ट जी भाञ बि एॾो जो मसइलो आहे न, पर जेका पाण ॻाल्हायूं था इन जी बि भाञ थियणु खपे, इन जी बि तरक़ीक़त असांखे ख़बर कोन्हे पई त इन्हनि लफ़्ज़नि जे पोयूं तसवुर कहिड़ा आहिनि। हज़ारे साल अॻु जेके इन्हनि माण्हुनि पधरु जेको चयो इन जे पोयूं तसवुर कहिड़ो आहे, उधारो लफ़्ज़ त कोन्हे, असांजो लफ़्ज़ आहे न। इहो छा सबबु आहे त हर सिफ़त अलिफ़ सां उबती थी थिए, इहो छा सबबु आहे त हर सुहिणी शइ सीन सां शुरू थी थिए, इहो छा सबबु आहे हर ॾिंगी शइ ॾाल सां शुरू थिए थी, कहिड़ो सबबु आहे जो हर किनो लफ़्ज़ काफ़ सां शुरू थिए थो, कहिड़ो लफ़्ज़ आहे जेको हर मिठो मीम सां शुरू थिए थो। आख़िर असांजे अंदर में अहसासनि जा जज़्बा सीने मीम सां छो था शुरू थियनि, धरतीअ जा लफ़्ज़ पे धे सां छो था शुरू थियनि, कयो आहे कंहिं कमु? त इहो जेको आवाज़नि जे तसवुरनि जे पोयों जेकॾहिं ॾिसिजे त कंहिंखे ख़बर हुई त इहा जेका ॾोहिटी लफ़्ज़ आहे, असां अॼु खां 1100 साल अॻु इन धीउ खे सॾींदा हुआसीं ॾोहिटी। कंहिंखे इहा ख़बर आहे त इहो ॾोहिटी रिश्तो न आहे पर साॻे वक़्तु धंधो आहे, साॻे वक़्तु किर्त आहे, धंधो कमु। ॾोहिटी केरु आहे? पूरी दुनिया में गऊं हिकिड़ी मुक़दस जानवर हूंदी आहे, असां वटि बि इन गऊं खे ॾोहण वारो मर्द न हूंदो, नर न हूंदो, इन गऊं खे ॾोहण वारी न्याणी हूंदी, उहा जेका परिणियल न हूंदी। हज़ारे साल अॻु उहा जेका कुंवारी नंढड़ी मासूम धीअ हूंदी, उहा जेका खीर ॾोहंदी, उन ॾोहंदड़ खे असां ॾोहिटी सॾींदा हुआसीं, ॾोहंदी आहे, ॾोहिटे थी करे। इहा ॾोहिटी आहे जेका संस्कृत में दोहतरी थी, इहा संस्कृत वारी दोहतरी जॾहिं पर्शिया में थी वञे त दुख्तर थिए थी, इहा दुख्तर आहे जेका अंग्रेज़ी में डाटर थिए थी। हिन ॿोलीअ जो छा मज़ाक़ आहे? ॾेर मर्द न चवंदो, औरत चवंदी, ॿोलीअ जूं था पिया ॾिसो, हिन गुण त ॾिसो, हम त ॻाइजनि, सच इहो। ॾेर माई थी चए मुंहिंजो ॾेर आहे, मुंहिंजो मुड़ुस जो भाउ आहे, ज़ाल केरु अथसि? ॾेराणी, पुटु केरु अथसि? ॾेरोट, धीउ केरु अथसि? ॾेरोटे, पुटु मुंहिंजे ॾेर जे पुट जी ज़ाल केरु आहे? ॾेरोटियाणी। भई दुनिया जूं कहिड़ी ॿोली आहे जंहिंमें 7-8 मिटियूं हुजनि, 7-8 मिटियूं। दुनिया जी कहिड़ो इहा ॿोलीअ जो गिरदान आहे जेको 1161 खां चढ़ियो हुजे? अरबी ॿोलीअ में 667 आहिनि। असांजे त काफ़ी डॉक्टरनि खे इहा बि ख़बर न आहे त अंगु छा आहे असांजे गिरदान जो। लिखराईंदी मान, लिखराईंदो मास, लिखराईंदो ई, लिखराईंदो व, लिखराईंदई, दई दुई, हिकु सुर मटिजण सां पूरो तसवुर मटिजंदो। कहिड़ी ॿोली आहे? इहा जेका हज़ारे सालनि खां वठी आहे, कंहिंखे ख़बर आहे त इहो पाकिस्तान में ॾचो आहे अॼुकल्ह मुआशियात जो, ॾही पिया सभु था चवनि ॾेवालो निकिरी वियो अथसि, आहे न? कंहिंखे ख़बर आहे इहो ॾेवालो लफ़्ज़ छा आहे? अड़े बाबा हज़ारे साल अॻु जॾहिं हितां जा माण्हू
हिन धरतीअ जा माण्हू जॾहिं सुञा थींदा, को कारोबार कंदो सुञो थींदो, न हली सघंदो, धंधो ख़राब थींदो, दर जे ॿाहिरां ॿ ॾीआ ॿारे छॾींदो। उहे तेसि ताईं ॿरियल हूंदा जेसि ताईं साईं मदद साहिब आयो, साईं जन आया, उहे आया, छा कंहिं रखिया, कंहिं ॿ दमड़ियूं रखियूं। जीअं ई हुनजी कर पूरी थींदी त ॾिया पिसाए छॾींदो। ॾियारी उमीदुनि जी आहे, ॾियारी आसुनि जी आहे, ॾियारी सवालनि जी आहे। ओ मालिक राम कजांइ, सियारो थो अचे, ॾीओ रोशनी आहे। रोशनी छड़ो इन जी कोन्हे जेका साईं अॻाड़े विद्या जी ॻाल्हि कई। विद्या लफ़्ज़ विद्या अथव, विद्यु इल्मु रोशनी आहे न, विद्यु विद्या जेका वरी विद्या थी, जेका वरी अंग्रेज़नि में वरी मीडिया थी, मीडिया मेडिक्स मेडिकल। पहिरों केरु थो खणे? हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जिन मथां असांजे मथां वाजिबु आहे त असां हिन ॿोलीअ खे जेका अमानत तौर ते असांखे हज़ारे सालनि जो हिकिड़ो लोक ॾाह भरियो विरसो करे मिली आहे, इहा जदीद साइंस में ओ ईंदड़ रोबाट में 2050 में जॾहिं ॿोलियूं 300 ॻाल्हायूं वेंदियूं, 2090 में मुमकिन आहे 50 ताईं न पहुचनि, 2090 में मुमकिन आहे तव्हां लिखो बि न, थी सघे थो 50 साल खां पोइ टाइप बि न कयो, न कंदव, तव्हां ॻाल्हाईंदव हू लिखंदो वेंदो। जॾहिं तव्हांजी ॻाल्हि वञी इन जॻह ते पहुचंदी, उन वक़्तु ज़रूरी आहे तव्हांजो आवाज़ ज़िंदा हुजे, तव्हां अमीन हुजो, उहा जेका हज़ारनि सालनि जी जेका अमानत मिली आहे हुन ईंदड़ नस्ल ताईं पहुचायो। ख़बरदार जे ख़यानती थिया हो, ख़बरदार जो इहा शइ विञाई था, जेकॾहिं नथा पिया विञायो था। ऐं उन सिलसिले सां जेकॾहिं हिन यूनिवर्सिटीअ जा जेके डॉक्टर फुल्लू आहे, साईं अमीर अली शाह, साईं मदद अली आर आहिनि, हुन खां पोइ हिन अदड़ियुनि अदड़नि जा जेके मां नाला खणी आहियां, सच ॿुधायां त मूंखे गर्व थिए थो। डॉक्टर मज़हर साहब सिंधी ॿोलीअ जी टोकनाइज़ेशन 1,07,000 खां प्लस थी अथव, जंहिंमें 17,000 हिननि ॿारनि कया अथव। असां गेस वर्क नथा कयूं, असां अप्लाइड कमु था कयूं। ऐं उन्हनि में हिननि ॿारनि खे शाबस आहे, मां वरी बि सलाम थो कयां, बचो तव्हां। मूं वटि टाइम मां चाहींदुमि त मां टाइम में ई पूरो कयां, वरी हे मुनकर नकीर न धक करण ई। ॾिसो हिकिड़ी शइ आहे, सिंधी ॿोली कंहिं मुल्क जी क़ौमी ॿोली कोन्हे, कंहिं मुल्क जी न सर। हुनजी 8th शेड्यूल जेको 8हों शेड्यूल आहे उन में आहे, क़ौमी न आहे। 8हें शेड्यूल में 22 ॿोलियूं विधऊं, स्टेटस ॾियणो वधि में कंहिं मुल्क जी सिंधी ॿोली क़ौमी ॿोली न आहे। 350 रियासतुनि में कंहिं मुल्क जी रियासती ॿोली सिंधी न आहे। सिंध जे मौजूदा जाग्राफीअ में कंहिं बि जॻह ते कंहिं मार्केट, कंहिं इंडस्ट्रीअ, कंहिं सनतकार, कंहिं दवाउनि जे इंडस्ट्रीअ जो मालिक सिंधी न आहे जेको ठपे ते लिखे त हीअ जेका दवा बुखार जे लाइ आहे। सिंधी मार्केटिंग जी ॿोली न आहे, सिंधी स्टॉक एक्सचेंज जी ॿोली न आहे। इन जे बावजूद बि गूगल 350 रियासती ॿोलियुनि खे हिकु पासे ॾेई करे जेके शुरूआती 102 ॿोलियूं खयूं उन्हनि में सिंधी हुई छो? माइक्रोसॉफ्ट 350 ॿोलियुनि में, रियासती ॿोलियुनि में जेकॾहिं 78 ॿोलियुनि जी पहिरीं कतार में रखियईं, सिंधी हुई छो? ओपन एआई चैट जीपीटी, भली अॼुकल्ह त चैट जीपीटी जो राज आहे न बाबा, 350 ॿोलियुनि में। सर चैट जीपीटी में 98 ॿोलियूं अथव, हुन में सिंधी ॿोली करकुंद कहीं बीठी आहे। तव्हां सिंधीअ में टेक्स्ट पुछोसि क्वांटम फिजिक्स छा आहे, ख़ुदा जो कसम आहे कंहिं बि किताब ते, कंहिं बि अख़बार में इहो मज़मून न हूंदो तव्हां चैट जीपीटी ठाहे सिंधीअ में ॾींदव। जेमिनाई सिंधी पई आहे छो? बाबा मुंहिंजा साईं, मां रूहानी तौर ते ई मां सम्झां थो त हिन ॿोलीअ जे मथां करम आहे जो तव्हां जहिड़ा माण्हू मिलिया अथसि। हीअ फितरत जी उहा ॿोली आहे जंहिंखे के सिर्फ़ु फिरिया माण्हू मिलिया आहिनि, जेके सोचनि बि था, लोचनि था, वरी कनि बि था। सो उन्हनि में जेकॾहिं असां पंहिंजे पाण खे सम्झूं ऐं हे जेके सॼी दोस्तनि कतार वेठा आहिनि ॿियनि ताईं पहुचायूं, मुंहिंजे ख़्याल में मां हाणे आख़िर में हिकिड़ो मिसाल ॾेई लहंदुसि त
तुर्कमानिस्तान जो हिकिड़ो शाइर हो सुलेमान ओलियानोव, उन चयो त जॾहिं कारवां हूंदो आहे त उहो जॾहिं उठनि जी कतार जॾहिं ठहंदी आहे त पोयनि उठनि ते जितां मंज़िल शुरू थींदी आहे, जितां काफ़िलो शुरू थींदो आहे, तंहिं वक़्तु पोयनि उठनि ते सामान न आहे सथियो वेंदो, ख़ाली हूंदा। पर जॾहिं उहो कारवां पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुचंदो आहे त पोयनि ई उठनि ते वधि खां वधि सामान सथियल हूंदो आहे। सबबु त रस्ते ते जेके उठ माल केरींदा वेंदा आहिनि पोयनि ते सधिबो आहे, पर पंहिंजी शइ छॾींदा न आहिनि। सुलेमान थो चवे जे ईअं ई असां पंहिंजे क़ौम, असां पंहिंजे नस्ल जा आख़िरी उठ साबित थियूं। ऐं जेको माल कमु जेकॾहिं असां न छॾियूं त नामुमकिन आहे त तव्हांजी ॿोलीअ खे, तव्हांजी सकाफ़त खे ख़तरो हुजे। गुरबत तव्हांजा लख थोरा महिरबानी। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां। अमर जीअं चयो त सिंधी ॿोलीअ जो असांजे डिजिटल वर्ल्ड में जेको एॾो वॾो मुक़ाम आहे ऐं जेको सीनो ताणी बीठी आहे, उहो चंद चरनि माण्हुनि जो कमु आहे। उन्हनि मंझां हिकिड़ो चरियो माण्हू इहो बि अथव, जंहिंजे लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। ऐं ही वरी जंहिं चरे जो बालको आहे, साईं माजिद बुरगड़ी साहब, इन्हनि ॿिन्ही जो सब्जेक्ट बि न आहे। दिस इज नॉट देयर सब्जेक्ट, दे आर नॉट IT पीपल। पर आइज़िक न्यूटन बि को फिजिसिस्ट कोन हुयो। बकौल अमर जलील जे शाब्दिल थी बिठाई हिन दौर में वेहा त MA सिंधीअ जे पर्चे में या पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान में फेल थी वञे हा। त बिटाई वटि बि का MA सिंधी लिटरेचर जी डिग्री कान हुई, हिननि वटि बि का IT जी डिग्री कान्हे। पर अॼु जेको तव्हां गूगल ट्रांसलेट में ॾिसो था, OCR ते जो कमु ॾिसो था, OCR मतिलबु इमेज में लिखियल हुजे, ही जेको आलमी कॉन्फ्रेंस लिखियल आहे, तव्हां फ़ोन खणी सिधी कयो हिन ते, हू तव्हांखे डेटा में पढ़ी ॿुधाए, न रुगो पढ़ी ॿुधाए बल्कि ट्रांसलेट करे ॿुधाए दुनिया जी हर ॿोलीअ में। इहो इन्हनि माण्हुनि जो कमु अथव। मां हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾींदुसि।